नाज़रीन, पने आखिल वेझो हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल नौजवान सैफुल्ला जिस्काणी बाज़ियाब नाहे थी सघियो, जंहिं सबबि संदन वारस सख़्तु परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम शबीर चाचड़। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पनवा क्लग ॻोठ काइम खान जिस्काणी में, जितां जो रहवासी सैफुल्ला जेका गुज़िरियल हिकु हफ़्ते खां अगवाकारनि जे हथां अगवा थी वियो ऐं हींअर ताईं जेका उनजो को ॾस पतो नाहे पइजी सघियो। उन हवाले सां जेका उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हिन हींअर ताईं जेका उन्हनि जी बाज़ियाबी जे अमल लाइ जेका पुलिस जे तरफ़ां कहिड़ा कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। पुट हिकु हफ़्तो थी वियो आहे, अगवा थी वियो आहे, काई हिन वक़्त ताईं कोई ख़बर न आहे। पुलिस वारा सिर्फ़ु असांखे आसिरो ॾियनि था पिया त असां कोशिशि में लॻा पिया आहियूं, लेकिन हिन वक़्तु को खड़ तेल न निकितो आहे। तो बराए महिरबानी असांखे जेको आहे न पंहिंजो काको जल्दी बाज़ियाब कराए ॾिनो वञे। हिन महिल ताईं ऑफिसरनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, SSP या बिल्कुलु बिल्कुलु, असां SSP सां मिलिया आहियूं ऐं DIG साहब सां मिलिया आहियूं। उन्हनि असांखे ॾिनो आहे, चयो तव्हांखे हिकु ॿिनि ॾींहंनि में, पर हिकु ॿिनि ॾींहंनि जे बावजूदि हफ़्तो पूरो थी वियो आहे, को खड़ तेल न आहे निकितो। कंहिंजी बि कॉल कोन्हे, न को राब्तो थियो आहे। हिन महिल ते नंबर बंदि आहिनि, का असांखे ख़बर कान्हे त तव्हां कहिड़ी कुंड ते आहे। सो घर में जेको आहे सो सोग जो माहौल आहे, ॿार बच्चा परेशान आहिनि, उन्हनि जा वालदेन। असां आला अख़्तियारनि खां IG सिंध खे असां अपील कंदासीं त ख़ुदा रा तव्हां पंहिंजे फोर्स खे हुकुम ॾियो त जल्दी उपाउ वठनि, त असांजो नौजवान पंहिंजे ख़ैर ख़ैरियत सां असांखे पहुचे। असांजो छोकिरो ग़रीब वीचारो पढ़ंदड़ छोकिरो हाणे रुकिजी वियो आहे, सिज लथे जो, ॾींहुं ॾिठे जो। महिरबानी करे असां ग़रीबनि जी मदद कयो ऐं असांखे वापसि मिलियो वञे। कंहिं सां दुश्मनी न आहे, असां ग़रीब माण्हू आहियूं। असांजो ॻोठ तव्हां जांच करे ॾिसो पाड़े ओड़े में, त असां न चोर न चोरनि जा संगती। स्टूडेंट आहे, असांखे ग़रीब मिसकिन आहे, हरू भरू बेगुनाह उन खे खणी आया आहिनि। असां कंहिं सां न कंहिं सां दुश्मनी आहे, न कुझु ॻाल्हि पंद। चूंडल नुमाइंदनि खे साईं अञा कोई बि असां वटि लड़ी न आयो आहे, न उन्हनि कुझु क़दम खयो आहे, न पुलिस क़दम खयो आहे। असां ॿुधायो त काॾे वञूं असां। सो महिरबानी करे असांजी मदद कई वञे। उहो हफ़्तो खनि थी वियो लापता आहे, का ख़बर कान्हे त कंहिं वटि आहे कंहिं वटि न आहे। हाणे ॻोल्हा में जीअं अधिकारियुनि चयो त पुलिस रिपोर्ट कई आहे, हे हो कयो आहे, पर कोई ॿुधण वारो हुजे कोन। जी नाज़रीन, तव्हां मुगवी सैफुल्ला जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां हुननि जो नौजवान मोटर साइकिल समेत गुमाए, उन बावजूदि बि जेका हींअर ताईं पुलिस जे तरफ़ां का अहिड़ा अमली क़दम न आहिनि खयां विया। हुननि खे सिर्फ़ु डाज में ई रखियो वञे थो। हिननि जो इहो मुतालबो आहे IG सिंध खां त जल्द खां जल्द जेका हिननि जो मुगवी सैफुल्ला खे जेका सही सलामत बाज़ियाब कराए ॾिनो वञे। कैमरामैन कलीमुल्लाह सां गॾु गुलाम शबीर, धरती TV न्यूज़, पनवा।